वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ट्रंप सां मुलाक़ात में मईशत, दहशतगर्दी जे ख़ात्मे, मादनियात, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, IT ऐं क्रिप्टो समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी। अमरीका वापार, IT ऐं ॿियनि शोबनि में सीड़पकारीअ लाइ तयारु आहे। टैरिफ जे मामले ते हुन चयो त अमरीकी सदर जो थोराइतो आहियां, जंहिं पाकिस्तान ऐं अमरीका विच में इंपोर्ट एक्सपोर्ट ते मुनासिब क़ीमत तय करण जी ख़ातिरी कराई ऐं पाक अमरीका वापार मुआहिदो गॾियल मफ़ादनि ते ॿधलु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सां मुलाक़ात कंदे कश्मीर मसइले, सिंधु दरिया जे पाणी मुआहिदे जी ख़िलाफ़ वर्जी ऐं पाकिस्तान में दहशतगर्दी जे मसइले ते ॻाल्हि ॿोल कई। न्यूयॉर्क में इजलास खे ख़िताब करण खां पोइ मुलाक़ात में अहम क़ौमी ऐं इलाक़ाई मसइलनि समेत दहशतगर्दी मामलनि खे पुरअमन तरीक़े सां हल करण लाइ गॾियल क़ौमुनि जी करारदादुनि मुताबिक़ ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हू गज़ा में जंग ख़तमु करण ऐं क़ैदियुनि जी आज़ादीअ लाइ हिकु मुआहिदे वेझो पहुची विया आहिनि। अमरीकी सदर जो हीउ बयानु नेतन्याहू सां इम्कानी मुलाक़ात खां अॻु ॾिनो वियो आहे। गज़ा जंग बंदीअ लाइ हिकु मुआहिदे ज़रिए मुग़विन जी बाज़ियाबी ऐं जंग ख़तमु कराईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीका जो दौरो मुकमल करण बाद अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात लाइ जेनवा रवानो थी वियो। शहबाज शरीफ़ अॻूणे वज़ीर आज़म खे गॾियल क़ौमुनि वारे इजलास ऐं ट्रंप मुलाक़ात बाबति आगाही ॾींदो। सिंधु दरिया कोटरी बैराज वटि पाणी वहिकरण में चाढ़ जो सिलसिलो जारी आहे। फ्लड फोरकास्ट लाहौर मूजिबि कोटरी बैराज ते पाणी वहिकरो 4,20,000 क्यूसेक ताईं पहुची वियो। 24 कलाकनि में 12,000 क्यूसेक पाणी वाध रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटरी बैराज ते विचोले दर्जे वारी ॿोॾि हलंदड़ आहे।